नाज़रीन, मासूम काना कुमार 11 सालनि जो ॿारड़ो गुलाब जो गुल कहिड़े तरीक़े सां हुनखे बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो। हीउ SHO वेठो आहे असां सां अमीर अली चांग। हुन जेको आहे हीउ 2 जवाबदार आहिनि जेके गिरफ़्तार कया। छा नालो आहे तव्हांजो? इनाम शाह। तव्हांजो छा नालो आहे? मुदस्सिर मेहदी। मंगणा आहियो छा तव्हां? जी। तव्हां माना क़बूलदारी बि कई आहे, छा वाक़ियो पेश आयो, छा थियो? वाक़ियो के बिला बस वेठा हुआसीं गिटीअ में। हा। बस वेठे वेठे शैतान चढ़ी वियो। नंढड़ो घुमे पियो। हा। नंढड़े खे सॾु कयोसीं। हा। सॾु करे जॻह आहे हिकिड़ी पुराणी होॾे। अच्छा। होॾे जॻह ॾे वठी वियासीं। अच्छा, हुनखे को लालच वग़ैरह ॾिनव छा कंहिं शइ जी? लालच वग़ैरह गेम जी ॾिनी सर। गेम जी? जी। गेम कहिड़ी? वीडियो गेम जेका आहे मोबाइल में थींदी जी आहे उहा जी लालच। वीडियो गेम जी जी लालच सर। ॾिनो। हे बि तव्हां सां गॾु हो छा? जी साईं। इहो गॾु हुयो या हिनखे पोइ वठी आयो? न गॾु हुयोसीं। गॾु हुयो जी। गेम जी लालच ॾेई वठी वियोसि। हुन जाइ जी चाबी तव्हां वटि कीअं आई? हुन जाइ जी साईं के बिला अॻ में वाड़ो मेन जो। हा। वो संगतारण ते खोलियो, वो वाड़ो जो बंदि थियो, हुनजी चाबी हिकिड़ी मोटी हुई, हिकिड़ी साईं वारनि खे। जीअं वाड़ो बंदि थियो त उहो साईं वारनि खे हिकिड़ी चाबी आहे। अच्छा जी। माना तव्हां वटि चाबी हुनजी डुप्लीकेट मौजूदु हुई? डुप्लीकेट न, ओरिजिनल चाबी हुई। हा, उनजी चाबी। हलो, हाणे इहो छोकिरे खे तव्हां अंदरि वठी वियो, पोइ छा थियो? छोकिरे साईं जीअं रड़ कई, रड़ खां पोइ हिन गलो दॿायोसि कंहिं? मुदस्सिर मेहदीअ। अच्छा। हा। ऐं तव्हां छा कयोसि? मां सर बीठो ॾिसंदो रहियुमि। अलाह खे हाज़ुर नज़ो गवाह सम्झी जेको बि कंदुमि, जेको बि मां चवंदुमि जो अलाह खे हाज़ुर त इहो प्लान कंहिंजो ठहियो? प्लान साईं ॿिन्ही जो हुयो। ॿिन्ही जो हुयो? जी। तव्हां छा प्लान ठाहियो? प्लान बसि इहो ई ठाहियो त हवस जो निशानो कंदासीं। हलो, हवस जो निशानो कयो। हुनखां पोइ क़त्लु हुनखे छो कयो, मारियो छो? क़त्ल सर रड़ियूं दाऊं कई। अच्छा। इन में ज़ेन कमु न कयो। अच्छा। क़त्ल करे वेही रहियासीं। माना क़त्लु छा सां कयो? साईं घुटो ॾिनईसि। घुटो ॾिनो? जी। ऐं पंहिंजो सुरोटो बि लॻल अथसि मथे? हा, सुरोटो हईंसि। उहो कंहिं? मुदस्सिर मेहदी। सॼो माना इन कयो आहे? जी। हिकिड़ो मासूम ॿारड़ो गुलाब जो गुल, माउ पीउ जो अकेलो अखियुनि जो तारो, जेको अॻिते हली हुननि जे पोड़नि जो सहारो थिया, हुनजूं रुॻो भेनरूं आहिनि। तव्हांखे बि पंहिंजा औलाद ॿार बच्चा पंहिंजा भाइर हूंदा, इहो तव्हांखे राम न आयो त यार हिन नंढड़े ॿारड़े सां असां एॾो कीअं था कयूं? शैतान तव्हांखे एॾो चढ़ी वियो, तव्हां पाण सोचो। तव्हांजो त हाणे कयो, हाणे क़बूलदारी बि कयव, तव्हां हर शइ कई। हुन माउ जो बचो उहो कीअं वापसि ईंदो, तव्हां इहो सोचो न। इहो अॻ में तव्हांखे सोचणो हो न। हाणे ईअं जो माण्हू रोए त हुनखे पुलिस छॾे ॾिए त पोइ त बसि हाणे तव्हां छा, तव्हांखे सज़ा मिले? मिले साईं। कहिड़ी सज़ा मिले तव्हांखे? साईं जेका बि कानून रखे साईं सज़ा मिले। अच्छा। जेका बि रखे साईं क़बूल आहे। हाणे इहो मूंखे ॾसो त तव्हांखे पुलिस मारियो वग़ैरह त न आहे न, त तव्हां मार खां क़बूल कयो आहे? त अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी, कोई तशद्दुद न आहे, कोई असांखे ज़ोर ज़बरदस्ती न आहे। जेको बि असां पाण जेको जी जी। पुलिस खे पकड़ियो तव्हांखे कीअं? साईं पुलिस उन महिल आई। हा। अदा वॾो साईं अमीर हुसैन शाह असांजो ब्रदर आहे। हा। असां यारनि खे अॻ में नाले जी इन्फॉर्मेशन मिली वई त इनाम शाह जी कुझु इन्फॉर्मेशन। हिननि खे ख़बर कीअं पई तव्हां त हिकिड़ो माना कमु करे गुम थी वियो, हुन खां पोइ त लाश छॾे, पोइ हुननि खे पुलिस तव्हांखे कीअं ॻोल्हियो? साईं असां बि हिते ई बीठा हुआसीं। बीठा हो? जी। सॼो वाह साह ॾिसो पिया त छा था कनि? जी 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 जी। हाली तव्हांखे इहो हुयो त असां न पकड़बासीं? जी। तव्हां छा पिया सोचो त माना ॿियनि ॾे ख़्यालु वेंदो, असां ॾे वेंदो ई न? जी। चवंदा आहिनि न त खून खतूरी लिकंदी न आहे। न साईं बेशक। अच्छा, हाणे माना तव्हांजो इहो आहे त असां हे दिलि सां बासियूं था, माना तव्हांखे मार कुझु बि न, कुझु बि न। मंगणार त हे चए थो सॼो कमु तुंहिंजो आहे, तूं जेको आहे कीअं इहो वाकई तुंहिंजी प्लानिंग थियल आहे? घोटा बि तो ॾिना, हुनखे सुरोटो तो आयो? जी सर। सभु तो कयो आहे? जी। बाक़ी हिन छा कयो सैयद? ॿिन्ही सर गॾु ई कयोसीं। ॿिन्ही गॾु कयो? जी। न त तोखे हिकिड़े लम्हे जे लाइ रहम न आयो? हिकिड़ो मासूम ॿारड़ो, तोखे पंहिंजा भाइर कोन्हनि के? दहशत में हुया सर, काई ख़बर ई न पई पए। ख़बर न पई पए? हाणे ख़बर पई हुई? नाज़रीन, ही ॿई जवाबदार आहिनि ऐं इहे तव्हां हिननि जूं उमिरियूं बि ॾिसो। हिकिड़ो सैयद आहे, हिकिड़ो मंगणार आहे ऐं कहिड़े तरीक़े सां माना ज़ालमाने तरीक़े सां हिननि कयो आहे। हे SHO बीठो आहे। साईं इहो मूंखे ॿुधाइजो, हिननि जो क्ल्यू कीअं मिलियो त कीअं माना? साईं मूंखे 10:30 बजे दीवान मूं वटि आहे त असांजो नंढड़ो 6 बजे खां गुम थी वियो आहे। पोइ ऐं उन्हनि वटि वियुसि, हुनजी ॿारड़े जी ॻोल्हा कईसीं त हिकिड़ो उन ॿारड़े जो सोट आहे, उन निशानदेही कई इनाम शाह लाइ त साईं इनाम शाह इन गली में बीठो हुयो, उन नंढड़े खे इशारा कया पिए त हेॾां अच। हा।
इशारा कया पे त छो मूं अॻु में अहिड़ा ॿ टे काफ़ी केस टेस्ट कया आहिनि हल कया आहिनि त मुंहिंजे दिमाग़ में फौरन इहा शइ अची वई त माना ही रेप आहे ऐं मूं अंदाज़ो कयो त शायदि नंढड़ो मथां ज़िंदा न हुजे हा मूंखे फौरन इहा शइ ज़हन ते अची वई क्लिक थी वई उन हिननि खे सुञातो उन सुञातो उन हिननि रेप जी कोशिशि कई हुन दाऊं कयूं हूंदियूं रड़ियूं कयूं हूंदियूं हिननि दरंदनि हुनखे मारे भला रेप जी कोशिशि कयूं या रेप कयूं हाणे मेडिकल करायो आहे मज़ीद फर्दर जेका मेडिकल में क्लियर ईंदो बहरहाल मुंहिंजे अंदाज़े सां त रेप ॿिनी हिन वाक़े खां लाश मिलण खां पोइ घणी देरि खां पोइ तव्हां हे ॿई जवाबदार असां तक़रीबन 20 खां 25 मिंटनि में 20 खां 25 हे त कानून वॾी तेज़ रफ़्तारी आहे त कॾहिं ॾेखारी न आहे सर असांजो फर्ज़ इहो आहे त कंहिं हिन ज़ालिम खे अहिड़ी सतह ते पहुचाए क़ाबिल रहम न आहिनि सर क़ाबिल रहम न आहिनि हिननि खे कहिड़ी सज़ा मिलंदी इनशाला हिननि खे उन सज़ा ते पहुचाईंदासीं जेको कानून हिननि खे हूंदी फांसी जे फंदे ताईं पहुचाए पोइ इन जीअं आईंदा रेप को अहिड़ी नज़र सां न ॾिसे रेप ऐं मर्डर हे माना गैंग रेप थी वियो न बजण त हिन जी सज़ा केतिरी आहे कानून में सर फांसी जी सज़ा बि आहे हिन में अच्छा हा इनशाला ATC जी FIR दाख़िल कंदासूं अच्छा उन सां गॾोगॾु कहिड़ा कहिड़ा सबूत तव्हां हथ कया जेके सर जीअं हिन सां कपिड़े सां हिननि सफ़ाई कई आहे उहो बि रिकवर आहे हिकिड़ो विहाणो आहे उन ते ब्लड लॻल आहे उहा शइ जवाबदार इनाम शाह जा कपिड़ा आहिनि हिन जा मुदसर मंगनार जा कपिड़ा आहिनि उन्हनि ते बि ब्लड लॻल आहे अच्छा हा माना हे त DNA जा सैंपल बि माना कलेक्ट कराए छॾिया आहिनि सॼो कमु सॼो कुझु कलेक्ट कराए छॾियो आहे आलाए क़त्ल सुरोटो हिकिड़ो ऐं ॿियो त हिननि हर शइ रिकवर थियल आहे अच्छा उहो बि रिकवर कयो आहे मौक़े घुटा ॾेई करे सर घुटा ॾेई हिननि मारियो आहे हिननि रेप कई आहे नंढड़े दाउन जी कोशिशि कई आहे त हुनखे सिरोटो बि हयो वियो आहे हुनखे हिते अखि ते बि धक आहे पोयां खां मथे ते बि धक आहे ऐं हुननि खे ईअं सम्झो की निशान रड़ चिचलाए मारियो अथनि मौसूम बचड़े खे अलाह कंदो हिननि खे पाया तकमील ताईं पहुचाईंदासीं छा सबबु आहे जो नंढड़नि मासूम ॿारनि सां गुलाब जे गुलनि सां माण्हू एॾो जिन्सी हवस जो शिकार था थी वञनि जीअं चवनि था असांजे मथां शैतान चढ़ी वियो जो अहिड़नि ॿारनि खे माना केतिरा ई तव्हां ॾिसूं त वाक़िया काफ़ी मां ई ट्रेस कया आहिनि इलाही पोइ इन में काफ़ी कोताहियूं आहिनि जे माना हिननि खे सज़ा नथी मिले जंहिंजे करे हिननि जो मन वधियल आहे अच्छा जी हे त केस वॾो मज़बूत गवायूं हिन में एक्यूरेट परफेक्ट एविडेंस आहे त हिननि इहा शइ कई आहे अच्छा हिन जी FIR दाख़िल थियल सर FIR हाणे कंदासूं वे हो वेंदा पंहिंजो दफ़न कफ़न करे या उन्हनि जा पंहिंजा जेके रसूमात आहिनि उन खां पोइ ईंदा FIR त हूअं जेॾी महिल तव्हां वटि आया हूंदा त तव्हांखे त ॾाढो गणती थी वई हूंदी हिंदू बिरादरी सर परफेक्ट जीअं हुननि ॻाल्हि कई त मुंहिंजे दिमाग़ में इहा शइ जीअं न का शइ इंसान खे टच थिए कैच करे त ज़ाहिर थींदो आहे हिकिड़े मौसूम माउ जो लाल जेको गुम थी वञे या केॾो माण्हू अहसास में मुब्तला थी वेंदो आहे बहरहाल अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी इनशाला हिननि खे पाया तकमील हाणे मूंखे हिननि खे अञा रिमांड जे लाइ पेश न कयो सर FIR थींदी त पोइ रिमांड थींदो सर बाक़ी कबूलदार जवाबदार अच्छा ईअं थी सघे थो हिननि सां अञा को ॿियो बि हुजे सर उन शइ में बि लॻा पिया आहियूं फर्दर इन्वेस्टिगेशन कंदासूं ॿी ॻाल्हि मूंखे ॾसियो जेका जाइ आहे ज़ाहिर आहे जिथे चोरी थींदी आहे पहिरियों पहुचंदो आहे त पहिरियों हुन जाइ वारी जंहिंजी हूंदी आहे उनखे वठिबो आहे न उनखे तव्हां कुझु चयो कोन्हे सर उनखे चवण जी ॻाल्हि आहे त उहा जाइ बंदि पियल आहे अच्छा बंदि पियल आहे उहा जाइ अॻु में मालिक खे ख़बर ई न आहे हिननि वटि बि चोरी इहा चाबी रखियल आहे ऐं मालिक त जंहिंजी जाइ आहे साईं जाफ़र शाह असां सां सुबुह जो 5 बजे ताईं गॾु रहियो आहे तक़रीबन काफ़ी साईं जो तावन रहियो आहे हा माना हे पराई जाइ में वञी चोरी पराई जाइ में वञी चोरी मासूम ॿारनि खे क़त्ल कयो अथनि त पहिरियां त कॾहिं बबरले में अहिड़ो वाक़ियो पेश अहिड़ो को बबरले में न थियो आहे 1984 में को दीवान अगवा थियो उन खां पोइ अहिड़ो को बबरले सिटी में मिसाल चवनि था असां सां हे ज़ुल्म आहे हीअं हाणे त मसइलो ट्रेस थी चुको आहे काफ़ी ट्रेस थी चुको आहे जी हा नाज़रीन ही SHO अमीर अली चांग जंहिं माना जीअं वारदात थी आहे उनजे 2 कलाकनि खां पोइ ही 2 जवाबदार गिरफ़्तार कया उहे 2 जवाबदारनि सां गॾु उहे समूरा प्रूफ कलेक्ट कया विया शाहिदियूं गॾु कयूं वियूं ऐं जेकी बि उन में शयूं यूज़ थियूं उहे सभु पुलिस जे तावील में आहिनि DNA जे लाइ पोस्टमार्टम जे लाइ अञा ताईं FIR दाख़िल न थी आहे पर ही जवाबदार आहिनि ऐं हे पंहिंजे क़बूल करे चुका आहिनि हाणे ही पछताइनि था पर हिन उन महिल हिननि खे को अहसासु न थियो जंहिं महिल हिकु माउ जे जिगर जो टुकड़ो हिकु
गुलाब जो गुल, हिकिड़ो नंढड़ो फ़रिश्तो, हिकिड़ो ईअं सम्झो त मासूम ॿारड़ो जंहिंजी मुर्क ई हिकिड़ी प्यारी आहे, उनखे केॾी बेदर्दीअ सां चिचलाए तड़पाए घुटा ॾेई सुरोटा हणी ऐं हुनखे क़त्ल करे छॾियो। ही जेके जवाबदार आहिनि हिननि खे पंहिंजे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे, सज़ा ॾिनी वञे ऐं त जीअं हिकिड़ो इंसाफ़ मिली सघे ऐं हिंदू बिरादरीअ में जेका बेचैनी आहे उहा बि ख़तमु थी सघे।